नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। मौसम पाकिस्तान ऐं नामियारो एटमी साइंसदान डॉक्टर अब्दुल कदीर खान 85 वरनि जी ॼमार में लाॾाणो करे पियो। डॉक्टर अब्दुल कदीर खान के फिफड़नि में तकलीफ़ सबबि अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे हिन दम ॾिनो। डॉक्टर अब्दुल कदीर खान के ॿ भेरा निशान इम्तियाज़ ऐं हिलाल इम्तियाज़ सां नवाज़ियो वियो हो। डॉक्टर अब्दुल कदीर खान पहिरियों पाकिस्तानी आहे जंहिं 3 सदारती अवार्ड मणिया। डॉक्टर अब्दुल कदीर खान 1976 में एटमी प्रोग्राम शुरू कयो हो। संदसि जनाज़े नमाज़ फैसल मस्जिद इस्लामाबाद में 3:30 वॻे अदा कई वेंदी ऐं संदसि मड़ इस्लामाबाद जे मरकज़ी क़ब्रिस्तान में मुकमिल सरकारी एज़ाज़ सां मिटीअ मां हवाले कयो वेंदो। सदर डॉक्टर आरिफ अलवी, वज़ीर आज़म इमरान खान, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, नेवल चीफ एडमिरल मोहम्मद अमजद खान न्याज़ी, वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद, सिंध समावारी वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी, सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, वफ़ाक़ी वज़ीरनि पारां डॉक्टर अब्दुल कदीर खान जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। आर्मी चीफ जो चवणु आहे त डॉक्टर अब्दुल कदीर मुल्की दिफ़ा लाइ ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। एटमी साइंसदान डॉक्टर अब्दुल कदीर खान जे लाॾाणे ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़, JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि पारां ॾुख जो इज़हार। डॉक्टर अब्दुल कदीर खान क़ौम जो हीरो हो, मुल्क खे एटमी ताक़त बणाइण में अहम किरदारु अदा कयो। डॉक्टर अब्दुल कदीर खान खे सरकारी एज़ाज़ सां मड़ मिटीअ मां हवाले कयो वेंदो। क़ौमी झंडो झुकियल रहंदो। वज़ीर आज़म सभिनी वज़ीरनि खे जनाज़े नमाज़ में शिरकत जी हिदायत कई आहे। जॉइंट चीफ ऑफ स्टाफ जो चेयरमैन ऐं आला फ़ौजी अमलदार बि जनाज़े नमाज़ में शिरकत कंदा। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हायो। मुल्क में कोरोना वायरस जा केस घटिजण लॻा। वायरस वॻे 19 मरीज़ फ़ौत। हयाती विञाइजड़नि जो अंगु 28,136 वियो। 24 कलाकनि दौरान 767 नवां केस फ़ौत। कोरोना वायरस जी शरह 1.88% रही। कराची में AVLC पुलिस जो बैनल सूबाई मोटरसाइकिल फ़ुरकंदड़नि सां मुक़ाबिलो। 2 जवाबदार गिरफ़्तार। AVLC SSP बशीर बुरोई चवे थो जवाबदार ज़ुबैर अहमद खे मुक़ाबले दौरान ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो। जवाबदार जे कब्ज़े मां पिस्टल ऐं ॿियो सामान बि हथु कयो वियो आहे। ॿिन्ही जवाबदारनि जो तालुक़ु ख़ुशदार बलोचिस्तान सां आहे। गुडू वेझो पंजाब जे इलाइक़े जामपुर सब्ज़ी मंडी लॻ 2 मोटरसाइकिलनि में टक्कर। 3 नौजवान फ़ौत। फ़ौतनि में मोहम्मद रमज़ान, जंजुआ, मोहम्मद उमर ऐं मोहम्मद उस्मान शामिल। बांदी भरिसां मोरो रोड ते तेज़ रफ़्तार ट्रैक्टर कल्टी थियण जे नतीजे में नौजवान फ़ौती वियो। फ़ौती जी सुञाणप ॻोठ यार मोहम्मद ख़ास किली वासी इमरान ख़ास किली तो रसी। बख्शापुर भरिसां ॻोठ लश्कर सुरियाणी में मुबैना तौर कार ऐं इल्ज़ाम हेठि मुड़ुस हथां ज़ाल क़तल। जवाबदार ज़ाकिर हुसैन पंहिंजी पीउ ऐं भाइरनि सां गॾिजी पंहिंजी ज़ाल मेमुना खे क़तल कयो। मुंहिंजे दड़ो भरिसां ॻोठ सोबदार सरगाणी वटां राइस केनाल मां औरत जो लाश ठाहियो। लाश जी सुञाणप न थी सघे। मिठाणी भरिसां ॻोठ कड़ भटी में भटी बिरादरी जे ॿिनि धीरनि में संगावती तकरार तां झेड़ो। फायरिंग में 2 औरतुनि समेत 3 ॼणा ज़ख़्मी। धीरनि में छिकताण बरक़रार। करुंडी वेझो पुलिस जी कार्रवाई। 5 महीना अॻु कोटड़ी मां अगवा थियल औरत बाज़ियाब। पुलिस औरत बशीरा सोलंकी खे बाज़ियाब करायो। काज़ीमंद भरिसां ज़मीन ते कमु करण दौरान ट्यूबवेल जी तारामार करण लॻण सबबि नौजवान फ़ौती वियो। फ़ौती जी सुञाणप ॻोठ दीनूमर वासी हुसैन ख़ास केली तौर ते। ऐं रानीपुर भरिसां दरादा शरीफ़ में मकानी चूंडुनि दौरान 12 माण्हुनि जे क़त्ल जे मुख्य जवाबदार गिरफ़्तार। पुलिस मुख्य जवाबदार मुनीर अहमद जुणी जो खे भटशाह मां हिरासत में वरितो।